अड़े इते बीठो आई उन्हें भी झलियो मां तू मुड़ी न थो आही केर अड़े अड़े करे किए तो गलाई हां मां केर भी हुजा तुंजो छा अड़े बा टरी वञ मुंहिंजी अखियुनि आॾो टरी वञ अलाए मां कीअं मुड़ी थो वञां न त मूं जगु काका जगु अहिड़ा त पादर हणंदोसांइ जो बूथ सुॼाए छॾींदोमांइ दर ते बि वरी कछे थो करी वरी चवां थो त हुजाहिरा थो ॾी अड़े आहे कहिड़े नवाब जो पुटु आंड्रा कढी जंदोसांइ आंड्रा पंहिंजे मां भेण जे दर ते छो थो बीह अलाए अलाए कंहिंजे करे बर्दाश्त थो करे कंहिंजे करे बर्दाश्त करी ॿुधाए न कंहिंजे करे हाणे वञ मां हर कुत्ते जी भौंक खे कन कोन ॾींदो आहियां हल तूं केरु आहीं छो बीठो आहीं हिते केर बि हुजां छो बि बीठो हुजां तुंहिंजे पीउ जी गिटी आहे मुंहिंजे दर ते छो बीठो आहीं नसरू मुंहिंजो पुफड़ आहे जावेद नालो आहे मुंहिंजो पर मां नसरूअ ते कोन कुॾंदो आहियां तोखे कोन छॾींदुसि इन्हनि ॿाहुनि ते फ़खुर अथई न इहे ॿाहूं वढे छॾींदुसि ऐं कूंज लाइ बीठो आहीं कहिड़ा कुंज अड़े छितो अची थियो आहीं जो पंहिंजे घर भातियुनि जा नाला थो खणी अहिड़ो आहे न त उन्हनि खे ज़ंजीरनि में ॿधी रख कुंज छोरी छो दर ते पई लियाए पाई हाँ छा पे ॾिठी हाँ अदा अदा मां त तुंहिंजो आवाज़ ॿुधो इन जे करे ॿाहिरि हली आयसि छो न सम्झां इन छोरे लाइ आई हुई है न हाँ अदा कसम तुंहिंजे सिर जो मां तुंहिंजो आवाज़ ॿुधी आयसि अलाह सुहा पर अदा छो विड़ियो आहीं कुझु त आहे न इन छोरे सां अॼु त कूड़ हणी बची वियो तोखे न सही पर हुन छोरे खे त आहे न तुंहिंजे अंदर लाइ सभु सम्झां थो सभु पर अदा ॾोह कहिड़ो हुनजो हरू भरू पराए माण्हुनि सां विढ़ंदो थो वती बेगुनाह चुप कर हे उहो छोरो हो न जंहिं लाइ अल्लाह मूंखे इशारो ॾिनो हो हाँ कोन ॾिनो हो मांसि पर मां त कोन सुञाणासि पत वठ भला पत कहिड़ी वठां पत झट वाखी थींदी झट यादि रखजांइ जे ॻाल्हि में थोरो बि सच निकितो न त उॾारे छॾींदोसांइ छोरी तूं इनायत खे सुञाणी कोन हिन इनुअ मां जगु काका जगु डेरे बंदा नहीं वन नाले अल्लाह डेरे बंदा नहीं अरे मार कोई छोरा है छा थो करें पियो छो मां अरे हे पिन दे छा हाणे हाणे कंदे पीउ ॾाॾे जे कबर जो बि अछो मोह तू वे तो के बुधाया तो मां छा थो क्या बुधा छा थो करे पियो पिने थो पिना कोन थो पिनण जी सिखत तो कया सिखत गाल के समझ मता कदे पिनणो पवे त पा कहर अबा मां मड़ीअ खे ॿियनि खां वठण जी हेर न विझ पिन जा टुकर मुंहिंजे पेट में जलियाई थी न त पोइ मां पिनण ते हिरियसि न त हर हाल थी वेंदी काॾा हुजा न रहंदासीं ओ मां जेकॾहिं तोखे वठण जी हेर पवंदी त ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे को माण्हू तोखे ॾोकड़ ॾींदो न त उधारा करे ॾींदो ओधर जी मां कान मुई आहे अलाह असांखे ॾींदो ॾोकड़ असां हुनखे पंहिंजा उधारा ॾोकड़ वापसि कंदासीं अबा कर्ज़ बि तॾहिं वापसि थींदो जॾहिं को हथ पेर हणंदे महिनत कंदे बाक़ी हाणे ईअं घर वेठे त कोन इहे कर्ज़ लहंदा ओ मां घर कोन वेहा हां पर ॿाहिरि बासरो न आहे पोइ मां छा कयां ओ अबा आसरो अलाह जो कजे इंसाननि जो कहिड़ो आसरो अबा ॿुधो न अथई त वताए फ़कीर चयो आहे त अलाह ॾे थो बराबरि पर खंघण खुणकण सां ईअं कोन थो ॾे हा मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झां थो माण्हू घुरंदो त मिलंदो न घुरंदो त बुख मरंदो त पोइ बचाए न पाण खे बुख मरण खां कुछ सोचे कमाए वञो कंहिं दुकान ते वञी बीह
सोचा त थो त कंहिं दुकान ते पीआं पर मां हुन दुकान ते जाइ बि ख़ाली हुजे न। अरे वेंदे त ख़बर पवंदई न, वेठे त शींहं बि बुख मरी विया। अॼु मां वञां थो मामा कमाइण। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधी छॾजांइ, जेकॾहिं कमायुमि त घर मोटंदुसि, जे न त घर न मोटंदुसि, ओसि ताईं न मोटंदुसि जेसि ताईं मां रोज़गार सां न लॻंदुसि। हीउ मुंहिंजो वाइदो आहे, ठीकु आहे? ओसीड़े में रहिजांइ त पुटु मुंहिंजो ईंदो कमाए ईंदो इन ओसीड़े में बसि। पर ॻाल्हि ॿुधो निभागा, इहो पिनण वारी कमाई हेॾे न खणी अचिजांइ। कहर पया कहर करे छॾियो आहे छोकिरे। अड़े मां केॾो सुधारण जी थी कयां, रहंदो बिगड़ंदो थो वञे। छोरीअ जूफो हो खारायो आराम जो, हाणे छोरो पिन जा टुकर खाराईंदो। मुंहिंजा त ॿरहीला थी विया। वे मासी वे वे हा खुश आहीं? हा मड़े, मुमल खे सॾु कयो अथई। मुमल त हाज़ुर आहे, पर तूं अखीअ में कम कोन थी अची। मासी ममल, अॼु मां परेशान आहियां। अॼु थी ॻाल्हियूं न कर मासी ममल, जेको तूं घुरी थी तोखे ॾियां थी, अञा छा कयां? हा, उन ॾींहुं 500 घुरिया मां त नटाए वईं। अॼु साॻो कम पियो अथई, जेको मां कम कंदी मां न, अड़ी वो कोई न कंदी। मासी ही वठ खत ॾिजांइसि, ऐं हा वञी 500 रुपया ख़र्ची बि वठ। ऐं हा, ॿाहिरि वञी हिते हुते कचहरी न कजां, वञी चइजांसि त राति जो दर बि खुलियल हुजे ऐं डर बि न करे। वो बि तुंहिंजो पुछंदो अथई। हा पुछंदो अथई तुंहिंजो। हाणे आउं हलाए पई, ख़र्ची बि कराईंदो अथई। हाणे मां हलाए थी। चङो, बस सलाह करे हिते हुते कचहरी न कंदी वते। माई हाणे मुंहिंजे इज़त ॾे ॾिस, मुंहिंजो चवण वठ, हुन घर जी पचर छॾ। माण्हू पुछनि था त हीअ कहिड़े संग सां उन घर में रही पई आहे। अपने मां कहिड़ो जवाब ॾियां उन्हनि खे? अम्मा, मां पंहिंजी धीउ जे घर में आहियां। अम्मा, माण्हू धीअनि ऐं ॼाटनि जे दर जो पाणी पीअण बि हराम सम्झंदा आहिनि। तूं हेतिरीअ ज़रड़ीअ जे लाइ उन हराम दर ते पई आहे, सुठी ॻाल्हि कोन्हे का। थोरो सोच मड़े, असांजे इज़त जो ख्याल कर, भाउ जे ज़िंदगीअ जो ख्याल कर। ओ अम्मा, जे तूं न सोचींदीअ भाउ जो त केरु सोचींदो? मुंहिंजी बि अलाए अॼु अलाए सुभाणे हयाती। अञा छा खरंदो? अधो अलण खरी चुको आहे बस। तो वटि त हर ॻाल्हि जो जवाब खड़ो तड़ो आहे। खलक थी खिले पई, खलक थी खिले। जेको वक़्तु हो सो गुज़री वियो, हाणे कुझु कोन हथ ईंदुई, कोन कंदो इहो ज़फरू तोखे पंहिंजो। अजाई इहा आस उमेद रखी उते न वेठी हुजो। खणू मोहकारो असांजो कयो थी। ऐं अम्मा, मां इनायत जे नसीब में बि न आहियां। तूं मुंहिंजे कढ छो पई आं? बस अम्मा, छॾ मूंखे, जीअं वणे मां तीअं कयां। ओ निभागी निभागी, घणो रुली आ, घणो दरपदर थी आ। जेको थियो सो गुज़रियो, हाणे विसार हो। मां चवां थी थोरो सोच सोच। मां माउ आहियां, मुंहिंजो चवण वठ, न वधीक मुंहिंजो मोहकारो कर, न पंहिंजी पछाड़ी बुछड़ी कर। वक़्तु थई इनायत पंहिंजो करई थो, हा कर। पंहिंजे इन नंढड़ीअ मासूम न्याणीअ जो बि कुझु सोच, न त रुली वेंदई इहा बि। मां त रुगो बाख जे लाइ इहे बदनामियूं ऐं इहे तकलीफ़ूं सठियूं अथमि, पंहिंजो पीउ जो अथसि। छमी हिकिड़ो मुंहिंजो अखर यादि रख त इहा बाख छा थी सॾिजे। निंदोरी, निभागी, चंडरी, अलाए छा छा नाला इन छोकिरीअ ते पवंदा। जे न इन शबाना जे ॿार खे इन बाख चंबो हुयूं त चवंदी बि ईअं त इहा पीउ जी धीउ ई नाहे, जंहिंजे करे इहा विढ़े थी पई।
इहे लफ़्ज़ न मिलनि न त मुंहिंजे कबर ते अचे ॿई भुजा हीअं ॾेई वञ। सोचे सम्झी फ़ैसिलो कर, वक़्तु थई। चवंदा आहिनि त भुली भुली भाण आई सा बि न भुली, जेको थियो सो गुज़रियो। हाणे सोच, इनायत पंहिंजो थो करे पियो, अलाह ॿुधी अथई। कोशिश करे ॾिस, भला जे आई त कंध कोन कटराईंदसि। वरी छा थी जो सॾायो अथई, पर मूं त तोखे कोन सॾायो ऐं न ई का ज़रूरत हुई। इहो त मां बि चवां थी, हर कंहिंजी पंहिंजी दिलि आहे। मुंहिंजी दिलि न मुड़ी, मूंखे ॾाढो झलियमि, पर झल न ॾिनई। तूं त दिलि जो पको आहीं, मर्द दिलि जा पका हूंदा आहिनि। छा कनि वीचारा मर्द, पुॼी जो नथा सघनि। दर ते अची विढ़ी त सघनि था न। कहिड़ो ज़रूरु हुयो दर ते बीहण जो, कहिड़ो ज़रूरु हुयो अदा सां रहण जो, ॿुधाए। मन जो काढो काॾे कयां, हिन दिलि खे रुगो तुंहिंजी तात आहे। रुगो तोलाए थी धड़के, रुगो तोखे थी ॾिसण चाहे। कहिड़ो ॾोह कयमि जे बीठुसि त पोइ सह बि सोणा, इश्क करण को सोलो कोन्हे, पुॼ त ख़बर पवई। इहो कहिड़ो इश्क आहे जो बंबू हेठां बीही मूंखे मुंहिंजे माइटनि में बदनाम थो करी। जावेद ईअं करण सां छा वरंदो, ईअं करी मूंखे कीअं पाईंदे। तुंहिंजे भाउ ॾाढी कई हुई। हा, कंहिं बि माण्हू खे हक़ आहे तूं किथे बि वञी बीहे, पर प्यार जूं पंहिंजूं पाबंदियूं हूंदियूं आहिनि। प्यार पेरनि में ज़ंजीर विझंदो आहे, तूं कचो धागो आहीं, जल्द छिॼी थो पवीं। मां चाहियां हा न त उते जो उते अलाए छा करे छॾियां, पर तुंहिंजे करे मुड़ी आयसि ऐं मोचड़ा खाई मोटी आयसि। इहा त मूंखे विञाइण जी कोशिशि आहे। ईअं त न मां तोखे मिलंदसि न तूं मूंखे मिलंदे। मां न तूं आसमान जो तारो आहीं, इहा त वरी उहा ॻाल्हि थी न त मां तोखे साहे छॾियां। तो में असलम में वरी कहिड़ो फ़र्क़ु थियो, उहा ई ॾाढाइप, इहो ई गुरूर पाण ते। न जावेद, प्यार त निभाइण जो नालो आहे, सब्र जो इम्तिहान आहे, उन में पास थियणो पवंदो। हू जंहिंखे तूं मारण थो चाहीं, निमाइण थो चाहीं, इहो मुंहिंजो अकेलो भाउ आहे, पीउ जे बराबरि आहे। तूं हुनजी बेइज़ती कई, सा बि मुंहिंजी रखवाली कंदे। जंहिंखे तूं महबूबा थो चवीं, मूं ते पहिरां हणंदे। भले मूंखे मारे, कुहे, रतो छाण करे। जावेद, तोखे हर हाल में कंध हेठि करणो हुयो। मुंहिंजो भाउ पीउ मिसल हुयो। वाह जी ॻाल्हि थी, माना त पंहिंजो प्यार हमेशह क़ाइम ऐं दाइम रहंदो, पर दिलनि में। ख़ुदा हाफ़िज़। आख़िर तुंहिंजे करे शहर जा बंबू पुटाइणा पवंदा, गिटियुनि खे लोढ़ा ॾियारणा पवंदा, घट घेड़ बंदि कराइणा पवंदा। आख़िर छा छा करिणो पवंदो असांखे मियां इनायत ख़ान। को माण्हू गिटीअ मां लंघंदे साह नथो करे, तूं वरी को नओं गुदो सां माण्हू आहीं छा? पर थियो छा आहे मामा? अच्छा, छा थियो आहे? ॻाल्हि वञी पलांदनि ते पहुती आहे ऐं तूं मोतबर कंध खे विहाणू ॾे सुतो पियो। तूं करीम दादा वारे छोरे सां बेसबब विड़ियो आहीं। पलांद त थींदा न, छा तोखे ख़बर कान्हे त असांजा अॻ ई छेड़ा झटा पिया आहिनि, कोर्टुनि में पिया आहिनि। तोखे आख़िर लाचार कहिड़ो आहे जो नांगनि जे ॿिरनि में हथ थो विझे? वाह मामा वाह, दरनि ते बीह इशारा करे ऐं असां माठ करे वेही रहूं। वाह मामा वाह, वाह वाह। नसरुल्ला खान जो माण्हू आहे त भली पियो लॻड़ लुटे, हाणे छा कयूं? वाह मामा वाह। मामा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, इज़त जे मामले में इनू सिर ॾींदो, भली केर बि हुजे। खचछट इनू कोन सहंदो। ग़रीब आहियां, मसवाड़ी आहियां न, ख़ैर आहे। अरे बाबा, को ख़ैर सलही को यार दोस्तारा जो कयो इंतज़ार करे, तोखे चिचड़ छो था वठनि? भला जेकॾहिं तूं एतिरो मोतबर ई आहीं त घर खे लोढ़ो ॾियारे छॾ, कोर्ट खणाए छॾ। बाबा, हाणे असां में वधीक वेहण जी का बि ताक़त कान्हे। बाबा, असीं शरीफ़ माण्हू, हू त हिन साईं चोर खान। बाबा, तूं हुननि खां माफ़ी वठ ऐं ख़ुदा जे वास्ते मुड़ मुड़। वाह मामा वाह, वाह जो तो वटि बि इंसाफ़ आहे। खचछट बि मां सहां ऐं माफ़ी बि मां वञी वठां।
वाह मामा वाह 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 न मामा न भली इनुआ खे कुही वञनि पर जे वरी जने छोरे खे गरीब बाबा जे पाड़े में ॾिठुमि न त टुकर टुकर करे कुतनि खे विझंदोमांसि कुतनि खे बाबा नसरुल्लाह खान सुबुह सुबुह सां मुंहिंजे दर ते हली आयो तो जेके करीम दादा वारा आहिनि उहे पलाम था घुरनि पर जेकॾहिं असीं मुड़ियासूं त छा थी पियो वञी खॾ में पवनि भली अचनि मूंखे कुही वञनि तव्हां मां केर बि विच में न अचे मां ॼाणा त उहे ॼाणनि मां ॼाणा उहे ॼाणनि फेर चया कई चाहे माफ़ी थो वठां ॿी ख़ैर जी ख़बर ॿुधी अथई इहो जेको तितवारो थियण वारो सालो कोन्हे इनायत इन सां वरी जावेद जो अटकी पियो आहे वरी छा था सॼे खानदान जो मगज़ फिरियल आहे मां त चवां थो सभिनी खे गिदू माणियो ज़रूरु इनायत कुझु ॾिठो हूंदो पर इहो छोरो बि टरड़ो आहे न बाबा छा ॾिठो हूंदई असांजी भला कूं जॻह अहिड़ी तेड़ी आहे छा इहो त्वारो सालो जेको आहे न इनायत इहो हरू भरू थो शक ते पॾिजे इहो नाज़ण खे वञी मुंद जूं ॿुधाए आयो अथई हरू भरू थो जहिड़ो वधराए तूं साले खे मिंथ मेड़ कर बाबा माफ़ी वठी मामले खे वञी निमटाए इहो छा वरंदो जहिड़े मां अहिड़नि खां वरी इनायत माफ़ी वठे वाह जो इंसाफ़ कयो अथई बाबा बाबा कुझु त ज़रूरु ॾिठो हूंदई मां वञांसि थो जेकॾहिं अञा बि ज़रूरत अथसि न त मां गॾु आयांसि दिलदारी ॾींदोसांसि ॾिसी नी ज़रीना हींअर ई साले जो थी वियो अथई अॻिते त लीला छा कंदो हाणे तूं त उहे पुराणी सम्झींदी ॻाल्हि खे जरूर अॻु पोइ उन ई घर जो थियणो अथसि जमादार उन ई घर जो थिए पर थिए त सही न अबा तूं भली वञ जहिड़े जी ज़रूरत न अथई बाक़ी मदारत जी ज़रूरत आहे हा मदारत छो न कराए बि मासी भली कराए हा मां अलाह ख़ैर कंदी ख़ुशि हूंदी आहे इहो अमड़ ए त ख़बर काॾे वई वियम पई छा न न काॾे वेंदसि मां त हिते ई आहियां अड़े अमड़ मां त तोखे ॾिसण आयमि तोसां मिलण आयमि अम्मा ॾाढी सुहिणी थी पई आहे असली वण वॼाए छॾिया थी केतिरा ई घोट खाए छॾिया अथई अलाए मासी मां त घरां निकिरां ई कोन अकेली अकेली वेठी आहियां हा मां हीअ ई त उमिरि आहे जो अकेलायूं ॿघनि वांगुरु लॻंदियूं आहिनि ओ अमड़े चुप बि लतीफ़ जे वाईअ वांगुरु हूंदी आहे कुंज निकुर ॿाहिरि घर खां त को हुगा थिए मासी मां घर में ठीकु आहियां काॾे निकिरां अम्मा सलाह ॾियण आई आहे त हंधे मागे न बर उहा मां न त ॿरी वेंदी आहे शमीअ वांगुरु मां चवां थी पेर संभाल जे न त कारीहर वेठा अथई कारीहर ॾंगिजी वेंदी आहे वरी सही न थींदी आहे शमीअ वांगुरु सफ़ा ॿरी वेंदी आहे मां अलाए घणो ॻाल्हाए वियसि हाणे अमड़ मां हलाए थी पई वञा वञी ॿोड़ ज़री वठी अटकायां चङो अमड़ मासी वेई आहे चांहि डुक पी वञी आहे अरे अमड़ चाहियूं पो पयूं पी पियूं जॾहिं इनायत ईंदो हाली त वञा वञी घर जी कयां चङो मासी अरे बाबा चङो अदी हाणे मां हलाए थी दे त ख़बर कुंज या मूमल रे कीअं कहिड़े कम सां आई